साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आं? ख़ैरियत? सफ़ा मन लॻा पियो आहीं? अल्लाह जी महिरबानी। तूं ॿुधा ख़ैर लॻो पियो आहे? हा ख़ैर दुआ सफ़ा मन लॻा पिया आहियूं। ॿुध बाबा, हा ॿुधा। इहो थोरो मुंहिंजो कमु आहे। हुकुम कर। मूंखे इहा दरख़्वास्त लिखी ॾे। इहो ॻाल्हि ॿुध। हा असुल में छा आहे त ॿार लिखंदो आहे को इंग्लिश। हा मुंहिंजो कमु आहे इंग्लिश। मां हे इंग्लिश लिखंदो आहे, उर्दू सिंधी हिते न लिखंदो आहे। मां हे मुंहिंजो कमु सिर्फ़ु वर्क जेको आहे इंग्लिश में आहे। अरे बाबा इंग्लिश में ही लिखी ॾे। मूंखे दरख़्वास्त लिखणी आहे, लिखाइणी आहे। मूंखे इंग्लिश में ही लिखी ॾे। बाबा तूं ॾिस ॻाल्हि ॿुध। इंग्लिश में खे ही सिंधी में लिखियल आहे त मां इंग्लिश में कीअं लिखांसि? बाबा हे मां हे लिखाया हुआ न, मां हे अवल लिखाया हुआ, होॾां लिखाया हुआ। हे मूंखे इंग्लिश में मूंखे कराइणी आहे, इंग्लिश में कराइणी आहे। हे उर्दूअ में लिखाया हुआ, सिंधीअ में। होॾां हाणे माना हीअ मूंखे लिखिया न, माना मूंखे इंग्लिश में मां न करे सघंदुसि। इंग्लिश में मां न करे सघंदुसि। अरे करे ॾे छो बा? बाबा इंग्लिश में मां हिनखे न करे सघंदुसि न। हूअ इंग्लिश में लिखियल हुजे हा त मां तोखे हिते उतारे ॾियां विच में, इहो मूंखे अचे थो। बाक़ी इंग्लिश में मां हिनखे उहो जेको कबो आहे न बाबा, उहो मां तोखे ॿुधाईंदुसि न। तूं मूंखे तूं कुझु को पुछ न, मां तोखे ॿुधाईंदुसि। मूंखे इंग्लिश में लिखी ॾे न। यार तूं भला ख्वार ही छा काजी ॻाल्हि खे सम्झबो आहे? इहो मां पढ़ियल न आहियां। माना पढ़ी वेंदो आहे, लिखणु मूंखे न ईंदो आहे, पढ़ी ईंदो आहे बसि। लिख हा डिग्रियूं हूंदियूं न के डिग्रियूं मूंखे चए मां पढ़ियोसि त सिर्फ़ु लिखण वारी डिग्री न वरितमि, पढ़ण वारी डिग्री वारे पासे बसि साईं उन सां मुंहिंजो ठा थी वियो। न भाई मूंखे लिखी ॾे। चयो तूं मूंखे दरख़्वास्त लिखी ॾे। नथी अचे लिखण त छा मथो फाड़िया था। मां आया ई अनपढ़ियल काजी ॻाल्हि सम्झ बि न आया। ॿुध भला हिन में तोखे पढ़णु ईंदो आहे न? हा पढ़ी ईंदो आहे। हा मूंखे हिन में सिर्फ़ु इहो मूंखे पढ़ी ॿुधाए हिन में छा छा लिखियल आहे। हाणे ॻाल्हि ॿुध त पढ़ण जा थींदा 50 रुपया। मां तोखे 100 थो ॾियां। 100 रुपयो सचो? हा 100 ॾींदुमि, 100 ॾींदुमि। तोखे पढ़ी थो ॿुधायां। हा ॿुधाए। इहो दरख़्वास्त त तुंहिंजी आहे न? हा मुंहिंजी न, बाक़ी ॿुधाए कंहिंजी, पर मुंहिंजी आहे न दरख़्वास्त। बिस्मिल्लाह। इहो जनाब आओ अर्ज़दार नालो था अथई? कादर बख्श। हा आओ अर्ज़दार कादर बख्श वलद इहो खमीसो खान लिखियल हूंदीसि। हा 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 वलद खमीसो खान अर्ज़ थो कयां। कंहिंखे थो अर्ज़ करी? वज़ीर आज़म प्राइम मिनिस्टर वज़ीर आज़म इमरान खान खे। हा हा प्राइम मिनिस्टर वज़ीर आज़म इमरान खान खे अर्ज़ थो कयां। कहिड़ो अर्ज़ कयो अथई? माना इहो फॾो आहे ज़मीन ॿमीन तां? ज़मीन ते फॾो। जनाब आला त मुंहिंजो ज़मीन ते फॾो हले थो, महिरबानी करे इहो फॾो छॾाईंदा। इहो काके दरख़्वास्त करे पोइ कोर्ट माना जेकी हाई कोर्ट जेकी वॾी हूंदी आहे माना उहा। जनाब आला सीसन कोर्ट साहिब असां सां हक़ कयो वञे। नालो छा अथई? नालो मथां लिखियल अथसि न, पीरो ॿुधायो मां जो कादर बख्श। कादर बख्श। हा ठीकु आहे सम्झो न। हा इहो सो महिरबानी करे असांजो कमु कयो वञे। ठीकु आहे। हाणे 50 रुपया 50। हा सॼी पढ़ी मां हक़ अथई। इहे पढ़ण में होशियारु आहे, बाक़ी लिखण में उहा डिग्री मूं पाण न वरिती। हाथेकार मुंहिंजो त पढ़े माण्हू भला लिखी माण्हू थकिजी पए थो, अखियुनि ते असरु पए थो लिखण ते। बाक़ी पढ़णु छूंदो आहे। 50 छाजो थो वठी? पढ़ण जो। छो पढ़ण जो? हे सॼो ॿुधायो मां, मूं बाक़ी पढ़ी तो छा तो ॿुधायो? मूं ही तोखे आओ अर्ज़दार मूंखे ॾे हिकिड़ो मिंट। हा छो? मूंखे 50 ॾे। वरी मूंखे न पढ़ा मां हे 200 100 50 के 100 रुपयो ॾे बसि। न 100 कोन्हे को। अदा मूंखे टाइम न आहे। मुंहिंजी रोज़ी आहे, दिमाग़ मुंहिंजो ख़राबु न करे। रोज़ी आहे मुंहिंजी। न तो छाजो पढ़ियो? पढ़ी मूं जेको सॼो मूं ॿुधायोमांइ न, मूं ॿुधायोमांइ न। तूं छाजो पढ़ियो? तूं